असांजो बाबा मंसूर सां मिलणो आहे। मंसूर हिते त आहे न? हा हा हिते ई आहे। छा हू असां सां मिलंदो? हा बाबा छो न मिलंदो, तव्हां हुनजो कहिड़ो ॾोह कयो आहे जो न मिलंदो? मिलण जी सभु ॻाल्हि न आहिनि, अदा करे असांजो कमु बि करे। ज़रूरु कंदो, छो न कंदो। अचो तव्हां। बाबा साईं अहमद, वली, दो ऐं निसार वारा तव्हां सां मिलण आया आहिनि। वरी मिसकिननि जे मुंहं में कहिड़ो कमु पातो? घुराईंदसि। वियो अदा थारे जी ख़बर पइजी वई आहे। मालिक जा करावा थारो ठीक त आहे न? हा हा हू बिल्कुलु ठीकु आहे। किथे वञी लिखियो आहे? ख़बर पई त सोडल वारनि जे रुख चढ़ियो आहे ऐं हुननि थारे खे ड्रोड़ाए मंसूर खान जे औताक में वारियो। मंसूर खान त असां त ठहे ई कोन थो। पोइ इन अधे ठारे खे पनाह कीअं ॾिनी? थी सघे थो त मंसूर खान असांजे मथां थोरो दफ़ण थो चाहे। तोसां इहा ॻाल्हि कंहिं कई मिटन? अदा मंसूर खान जो माण्हू नियापो खणी आयो हुयो ऐं उन ई इहा ॻाल्हि कई। इन जो मतिलबु आहे त मंसूर खान उनखे छॾणु नथो चाहे। आख़िर मंसूर खान तव्हां सां जप छो पियल आहे? मंसूर खान जे दिमाग़ में क़ौम परस्ती जो कीड़ो वेहिजी वियो आहे ऐं हू वरी पाण खे ग़रीबनि जो हॾ ॾोखी आहे पंहिंजो यार सम्झंदो आहे। वॾी ॻाल्हि इहा आहे त मां मंसूर खान सां कॾहिं फिटायो ई न आहे ऐं पोइ बि हू हरू भरू मूंखे पंहिंजो दुश्मन ई सम्झंदो आहे। अदा थारे खे वठणु केॾी महिल हलूं? राति वञी मंसूर खान सां मिलंदुसि। वॾी गेल करण वारो आहे। आख़िर उनखे छॾणो ई पवंदो। साईं हिकिड़ो मसइलो थी पियो आहे, उहो अर्ज़ु खणी तव्हां वटि आया आहियूं। तव्हांजो पंहिंजो चङो मसइले खे हल नथो करे छा? साईं उहो पंहिंजे मतिलब जो चङो आहे। जॾहिं कमु पवंदा अथसि त असांखे इस्तेमालु कंदो आहे, जॾहिं असांजो कमु पवंदो अथसि त मुंहुं फेरे छॾींदो आहे। पोइ अहिड़े चङे मथां पग रखण जो कहिड़ो लाचार हुयो? मां त चवां थो त हिन वॾे खे पादर हणी पग लाहे ॻोठ जे ॿाहिरां कढी छॾियोसि। असां मिसकीन आहियूं, उहो असांखां वधीक ताक़तवर आहे। हुनजी ताक़त तव्हां आहियो, तव्हां ऐं तव्हां पंहिंजी ताक़त खे सुञातो ई न आहे। तॾहिं त ईअं निंधण का थी पिया। पर ख़ैर मूंखे इहो ॿुधाए त मां तव्हांजे कहिड़े कमु अची सघां? साईं अर्ज़ु इहो आहे त अॻे दफ़े जेको बरसाति ऐं तूफ़ान आयो हुन में बिजली जा 2 पोल किरी पिया आहिनि। तॾहिं खां वठी असांजे ॻोठ जी साईं बिजली कटियल आहे। रोज़ वापडा वारनि ॾे पंधु कयूं था ऐं हू चवनि था चंदो करे 1.5 लख रुपया खणी अचो ऐं पोइ पोल बि लॻंदा ऐं तारूं बि तव्हांखे छिके ॾींदासीं। बाबा साईं असां परेशानी में आहियूं ऐं तव्हां खिलो पिया। मां खिलां त तव्हांजी सोच, जहालत ऐं लाचारी थिए थो। जेका क़ौम पंहिंजे नौकरनि खे नथी संभाले सघे त उहा पंहिंजे औलाद जे मुस्तक़बिल खे कीअं परवान चाढ़े थी? अञा बि जेकॾहिं ईअं निंड सुतल हूंदो न त इन खां वधीक तकलीफ़ूं ॾिसंदो। ख़ुदा खे मञो, सुजाॻ थियो, जागो जागो। डॉक्टर साहब तव्हां आसरो ॾिनो त मुराद अॼु शाम होश में अची वियुनि। फ़िलहाल कुझु बि नथो चई सघे। असां पंहिंजे तरफ़ खां पूरी कोशिशि कयूं पिया।
पर हिन खे दवा खां वधीक दुआ जी ज़रूरत आहे। डॉक्टर त दिलासो ॾियनि पिया, पर जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे त ख़तरो अञा टरियो न आहे। मां त चवां थो त सोडल वारनि खे हिते घुराइनि त पाण में सलाह कनि। असां पाण में कहिड़ियूं वेही सलाहूं कंदासीं? हाणे ही त डॉक्टरनि जे हथ वस आहे। अदा जेकॾहिं हितां जे डॉक्टर खे ॻाल्हि सम्झ में नथी अचे, छा मुराद खे हिते मरण लाइ असां छॾे ॾियूं? पोइ हीअं कर जो तूं ॻोठु हलियो वञ, मां हिते मुराद सां आहियां। उते वञी सभिनी सां वेही गॾिजी सलाह कर। जेकॾहिं सभिनी जी सलाह हुजे त पोइ हिनखे ॿाहिरि खणाए हलूं, न त अञा हिकु ॿ ॾींहं वेही मुराद जो होश में अचण जो इंतज़ारु कयूं। ठीकु आहे दा, मां ॻोठु हलां थो, पोइ पाण में सभु वेही सलाह कयूं था, पोइ ॾिसूं त कहिड़ो फ़ैसिलो थिए थो। हू तव्हांजा नौकर आहिनि, नौकर, ऐं तव्हां खां पंहिंजा नौकर बि सिधा नथा थियनि। बाबा साईं, तव्हांजी ॻाल्हि असां न सम्झी। बसि हाणे बसि, इहो साई साई करणु बंदि कर। तव्हांजी इन न्याज़ नेवड़त ई तव्हांखे ॿोड़ियो आहे। हाणे जेसि ताईं माण्हू सां अखियुनि में अखियूं विझी करे न ॻाल्हाईंदव ऐं पंहिंजा हक़ विढ़ी न वठंदव न, तेसि ताईं ईअं ई निंधड़का थी मरिया वेंदो। इन करे हाणे वञो ऐं पंहिंजे नौकरनि खे गिचीअ में हथु विझी ऐं पादर हणी अॻियां कयो। साईं, हू त सरकारी माण्हू आहिनि, असांजा नौकर न। पहिरियां मूंखे इहो ॿुधायो त असुल सरकार आहे केरु? फिलाणो सरकारी माण्हू आहे, टीरो सरकारी माण्हू आहे, असुल सरकार आहे केरु? असुल सरकार आहे अवाम। इन करे ई तव्हांखे चवां थो त उहे सरकार जा नौकर आहिनि, सरकार जा नौकर। ऐं सरकार केरु आहे? अवाम। पर असां उन्हनि खे पघार त नाहियूं ॾींदा, उहे असांजा नौकर उहे कीअं थिया? केरु थो चए त असां उन्हनि खे पघारूं न ॾींदा? तव्हां जेको बि कमायो था ऐं जेका बि शइ तव्हां वठो था, उन ते टैक्स लॻल हूंदो आहे, ऐं उन टैक्स जे पैसे मां ई उन्हनि खे पघारूं मिलंदो आहे। सवली सिंधी में मां तव्हांखे ॿुधायां त असांजी कमाई जो घणो हिसो इन टैक्स में वेंदो आहे, ऐं उन टैक्स मां असां उन्हनि खे पघारूं ॾींदा आहियूं। ऐं उहा पघार उन्हनि खे इन करे ॾिनी वेंदी आहे त हू अवाम जी ख़िदमत कनि, ऐं जेकॾहिं उहो अवाम जी ख़िदमत नथा कनि त वञी घर वियनि। छा ॻाल्हि आहे मां? तूं अॼुकल्ह कुझु परेशान थी रही? कॾहिं कॾहिं माण्हू एॾो अकेलो थी वेंदो आहे जो न का दुख सुर केरु बि पुछण वारो न आयो हूंदो, त पोइ ज़ाहिर आहे मां दिलि जो भार त वधंदो न। तुंहिंजा दुख सुर वंडण लाइ मां जी वेठी आहियां, त पोइ तूं पंहिंजे दिलि जो भार छो थी वधाई? के दिलि जूं ॻाल्हियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके पंहिंजे सहेलियुनि सां ई सले सघां थी, पर हिते त मुंहिंजी का बि सहेली न आहे। तूं मूंखे पंहिंजी सहेली सम्झ, छो तूं पाण खे अकेलो पाईंदी आहीं? न मां, तूं मुंहिंजी सहेली न आहीं। जे मां समूरा दिलि जा हाल तोसां सलिया न त तूं मुंहिंजे मथां हुकुम सादिर कंदीअ, पर मूंखे दिलासो ॾेई मुंहिंजे दिलि जो भार हल्को न कंदीअ। तूं मुंहिंजे बारे में ग़लति पई सोचे। मुंहिंजी धीअ, जेकॾहिं तूं मूंसां सूर सलें त मां तोखे बहितर सलाह ॾींदसि, पर जे तो अञा दिलि जो भार वधायो न त शायदि तुंहिंजा कदम ग़लति रस्ते न खॼी वञनि ऐं तूं वॾी मुसीबत में अची वेंदी। इन खां बहितर आहे त तूं मूंखे पंहिंजी सहेली सम्झी समूरो दिलि जो हाल ॿुधाए। सोचींदसि मां तोखे पंहिंजी सहेली सम्झी सघां थी या न। तव्हां ॻाल्हियूं त सुठियूं कयो था, पर इहे ॻाल्हियूं असांजी सम्झ में कोन थियूं अचनि। त हिननि ॻाल्हियुनि ॿुधण सां असांजो मसइलो हल त कोन थींदो। जेकॾहिं महिरबानी करे वापडावरनि ॾे फ़ोन कंदव त असांजी भलाई थी पवंदी, न त गर्मी में पिया सड़ूं, पिया सड़ंदासीं। वञो ॿार बि सड़ो मरो ऐं पंहिंजे ॿारनि खे बि साड़ियो मारियो, पर गैरत न कजो, न कजो गैरत। तव्हांजो ॾोह ई न आहे। असांजी सॼी क़ौम खे ज़ुल्म सहण जी आदत थी पई आहे।
हेठा ज़ुल्म सांदा पर हक़ लाइ आवाज़ न उथारींदा। ना ख़ुदा जागो जागो, अखियूं खोलियो, पाण में कुझु त शऊर आणियो। महिरबानी साईं, तव्हांजी महिरबानी। महिरबानी साईं, तव्हांजी महिरबानी। मां इंजीनियर खे फ़ोन कयां थो, सुभाणे ते तव्हांजी लाइन बहाल थी वेंदी। पर मूंखे इहो ॿुधायो त हिकु अकेलो मंसूर केसीं ताईं ऐं कंहिंजे लाइ आवाज़ उथारींदो? मूंखां वधीक त अव्हां ताक़तवर आहियो, पर पंहिंजी ताक़त खे तव्हां अञा ताईं सुञातो ई न। जेकॾहिं तव्हां सभु गॾिजी हिकु मुठ बणिजी ऐं निकिरी पओ हिन वाबडा ऑफिस जो रुख कयो न, त पोइ कॾहिं बि तव्हांजी बिजली बंदि कोन थींदी। ऐं जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता बिजली ख़राब थी बि न, त तव्हांजे चवण खां पहिरियां ई इहे वाबडार तव्हांजी बिजली ठाहे वेंदा। सर वियो एहसान साहब, ॿियो हाल एहसान साहब, केस दाख़िल कयो अथव? मुराद अञा बेहोश आहे। उनजो भाउ या को सौट को बि बयानु ॾियण लाइ तयारु न आहे। त पोइ छा मुजुर्मनि खे ईअं आज़ादु घुमण लाइ छॾे ॾियूं? सर, जॾहिं धुरियूं नाला ॾींदियूं त असां गिरफ़्तारियूं कंदासूं। आख़िर हू छा था चवनि? सर, उन्हनि सभिनी जो हिकु ई जवाबु आहे त मुराद पाण नाला ॾींदो। ऐं असां मुराद मथां हमिलो कंदे कंहिंखे बि न आहे ॾिठो। इन मां इहो ई अंदाज़ो लॻाए सघिजे थो त हू प्लान जो सोचनि पिया। जी सर, मुंहिंजो बि इहो ई अंदाज़ो आहे। जॾहिं असीं माण्हुनि खे इंसाफ़ न ॾींदासीं त हू पंहिंजो इंसाफ़ पाण ई कंदा, जंहिंसां दुश्मनियूं वधंदियूं वेंदियूं। सर, धुरियुनि में मीर शाहनवाज़ खान ठाह बि करायो। मीर शाहनवाज़ खान ठाह नाहे करायो, पर हुन अञा बि धुरियुनि खे दुश्मनी तरह धिके छॾियो आहे। काश जेकॾहिं ॿई धुरियूं मंसूर खान वटि ॻाल्हियुनि लाइ वञनि हा, हू सख़्ती सां ॻाल्हियुनि ते अमल बि कराए हा। सर, हिते मीर शाहनवाज़ खान खे ई सभु को वॾो सम्झंदो आहे। इहा ई त सभिनी जी ग़लति सोच आहे। क़ौम जे हॾोखी ऐं हमदर्द खां हमेशह क़ौम परे रहंदी आहे। ओके एहसान साहब, तव्हां वञी पंहिंजो कमु कयो। तव्हांजी बिजली ठही वेंदी, तव्हां हाणे वञो। पर जेको कुझु बि मां अव्हांखे चयो आहे, ख़ुदा राम ते गौर ज़रूरु कजो। हा साईं, ज़रूरु सोचींदासीं। तव्हांजी महिरबानी साईं। मंसूर ॻाल्हि त सही थो करे। अगरि बाबदा वारनि पादर आयासीं त पुलिस कुटे कुटे दुंबो बणाए छॾींदी। हाणे पंहिंजे हक़नि लाइ विढ़णो पवंदो। पुट, जंहिं पंहिंजे हक़ जे लाइ आवाज़ उथारियो आहे त उहो ॿुधो टंगियल हूंदो। माठ करे पंहिंजी रोज़ी जी कर। काज़ी ॼाणे त क़याम ॼाणे, उन सां असांजो छा? वज़ीरा, तूं त असांजे घर ईंदी बि न आहीं। मां त न आहियां ईंदी, बाक़ी तूं त असांजे घर अची अची थकिजी पई आहीं। अदा, वञ दुकान तां बोतल त वठी अच। अदी सहेली खे चाह पियार, दुकान ते बोतल थदी न हूंदी। अदा, जे थदी न हुजे त बर्फ वठी अचिजांइ। हसीबा, बोतल खे छॾ, घड़ी खन आई आहियां त सभई कचहरी कयो। न अदी, इहे कीअं तोखे छॾियां? मसे मसे त आई आहीं। वञा तो वञा, पर तुंहिंजी सहेली फ़ैसिलो त करे, बोतल पींदी चांहि पीअंदी। बोतल पीअंदी बोतल, तूं पंहिंजा पैसा न बचा। वॾो को कंजूस आई। कंजूस न आहियां, पर मुंहिंजी दिलि चांहि थी चए। नसीबा तोखे चांहि करे ॾींदी। हाणे लाचार त न आहे जो मां चांहि पियां। अदा, हाणे वञ, जल्दी मोटण जी कर। ठीकु आहे ठीकु आहे। मूंखे ख़बर आहे त सोढल जो दिमाग़ तमामु ख़राब आहे। हुन ते मुराद जो हथ हो, इन करे ई हू होश में निकितल आहे। मुंहिंजो दिमाग़ सही कयो न। हुनजे दिमाग़ में गरम रत भरिजी वई आहे। पाणीअ रस न वारा डंडा हणी या गरम रत मार कढंदसि। बाबा साईं, जेकॾहिं मुराद मोकिलाए वियो, पोइ सोडल जी बि पूरी हवा निकिरी वेंदी। मुराद जे बचण जो आसो तमामु घटि आहे। हाणे ॾिसूं त छा थो थिए। मुराद खे ॿाहिरि खणाए वञिणो पवंदो, बाक़ी हिते हुनजो को बि इलाजु कोन थींदो। चाचा, डॉक्टरनि बारे में छा था चवनि? डॉक्टर त चवनि पिया जेको हिते इलाजु कयूं पिया, ॿाहिरि बि हुनजो इलाजु उहो ई थींदो। दवा खां वधीक हिनखे दुआ जी ज़रूरत आहे। अॼु शाम ई को सासी लेटाए अदा जे सिर जो सदको ॾियूं था। हा दा,
तव्हां बि ख़ैरु कढो, मां बि ॿारनि खे घुराए करे मिठी कुनी चाढ़ियां थी। पोइ छा अदा खे ॿिए शहर खणाए कोन वेंदो? सुभाणे ताईं ॾिसूं था, ख़ुदा कंदो त सौट खे होश अची वेंदो, जेकॾहिं न आयो न पोइ सौट खे खणाए हलंदासीं। सौट मां ऐं अदा अली ख़ान शहर वञी अदा खे ॾिसी था अचूं। केरल शाम थिए त गॾिजी हलंदासीं। पहिरियां तव्हां को पहिरो ॾिसी सदको कढो। वथाण में सुठो पाॾो बीठो आहे, हुनजो ख़ैरु कढूं था। मालिक साईं अदा जे सर ॾे ख़ैरु कंदो। आमीन। ख़ुदा कंदो ठारे खे ख़ैर सां घर वठी ईंदे, उन खां पोइ अजाई भॼ भॼा छॾे। मिठण ऐं ठारे जो सोच। इन्हनि जो वरी छा सोचां? रिश्तो पंहिंजे घर में वेठो आहे, पंहिंजे चाचे ऐं पंहिंजे सोट सां ॻाल्हाए, मिठण ऐं कुंज जी शादी कराए छॾे। अरे ॻाल्हि त दिलि वारी कई अथई, पर हिन वक़्तु असांजी दुश्मनी थी हले। छा हिन माहौल में मुंहिंजी शादी थी सघे? ॾुखियो माहौल आहे। छा करण खां पहिरियां ख़ुशियूं करणु नामुमकिन आहिनि। जेकॾहिं ठाह थियो बि त घर में वेठल संग खून बाहि में हलियो वेंदो, ऐं ॻोठ में तुंहिंजे भाइरनि खे संग ॾियण लाइ कोई बि तयारु न आहे। पोइ सॼी ज़िंदगी पंहिंजे भाइरनि खे कुंवारो घर में विहारे छॾींदा आहिनि। अदा ककर सौट दुश्मननि खे कूंज जो संग ॾियणु नथो चाहे। जेकॾहिं तूं हुन खां घुर कंदे त हू कूंज जो संग मुंहिंजे लाइ ॾेई छॾियो। कूंज तोखे ई मिलंदी, तूं घबराए न। पर हाणे इहो वक़्तु न आहे जो मां वञी तुंहिंजो संग घुरां। हिते कॾहिं बि सुखियो वक़्तु कोन ईंदो, पोइ शादी देरि करण जो कहिड़ो फ़ाइदो? अदा ख़ुदा कंदो त तूं ख़ैर सां ठारे खे वठी ईंदे, उन खां पोइ चाचा ऐं सौट सां ॻाल्हाइजे। ठीकु आहे, ठीकु आहे। पोइ मुनासिबु वक़्तु ॾिसी करे चाचा ऐं सौट सां ॻाल्हाईंदुसि। तुंहिंजी शादी जी तारीख़ रखायां थो, घबराए न। शहर तरफ़ वञे पुट त अकेलो न वञजांइ, कंहिंखे गॾु वठी वञजांइ। अमा तूं मुंहिंजो ख़ौफ़ न कर, जेकॾहिं दुश्मन साम्हूं आयो न त उनखे बि मोह ॾेई वठिबो। कल्ह खां वठी अदा इस्पताल में आहे, बेज़ार थी पियो हूंदो। अॼु राति पीरल वारनि मां हिक खे छॾियो अचिजांइ। हा चाचा, मां वञणु शर्ती बाबा खे हेॾे मोकिलियां थो, बाक़ी असां मां हिकु हुते सोट वटि रहंदो। चङो मां हलां थो। ही नौजवान आहे, तव्हां त हक़ीक़त खे सम्झो था। हिन वक़्तु दुश्मन होश में न आहिनि, उन्हनि जो तव्हांखे ई ख़्यालु रखिणो पवंदो। असांजे कुंधार मुड़ुस खे लेटाए वेठो अथनि, जेकॾहिं हाणे असांखे मारे था विझनि त का ॻाल्हि कान्हे। राज़न, मुंहिंजी तोसां का बि दुश्मनी न आहे। तोसां जे करे को इख़्तिलाफ़ आहे त उहो इन जे करे तूं हिकु ज़ालिम शख़्स आहीं ऐं पंहिंजनि मथां ज़ुल्म पियो करे। तोखे पंहिंजी मौत जो बि ख़ौफ़ न आहे। मञा थो त तूं हिकु दिलेर शख़्स आहीं, पर काश तुंहिंजी इहा दिलेरी पंहिंजी इन क़ौम लाइ कमु अचे। जेतिरो तूं पंहिंजी ज़ात लाइ रत वहायो आहे न, जेकॾहिं इहो रत पंहिंजी क़ौम लाइ वाही आहे न, त मां ख़ुशि थी तोखे ॻल आहियां। पर तुंहिंजे किरदार खे ॾिसी तोसां हथ मिलाइण में बि मूंखे किरत महसूसु थींदी आहे। छो जो अॼुकल्ह जे हिन दौर में बि तो जहिड़ा जाहिल ऐं ज़ालिम माण्हू आहिनि। मंसूर खान, मां पंहिंजे किरदार जे मथां तोखे आङुर खणण जी इजाज़त हरगिज़ न ॾींदुसि। हिकु मां छा, पर हर हिकु माण्हू पुठी पोयां तोखे फूंटा ॾींदा आहिनि। साम्हूं ॾियण खां इन करे लाराइनि था जो तोखां ॾिनल आहे। पर तमामु जल्द हिन क़ौम जे दिलि मां ख़ौफ़ ख़तमु थिए थो। पोइ हिकु सिर्फ़ तूं न, पर हर ज़ालिम खे जुतीअ जे नोक ते रखंदुसि। जॾहिं वक़्तु आयो न त उनखे बि मूं ॾेई वठंदासीं। हिन वक़्तु मां पंहिंजे भाउ खे वठणु आयो आहियां। उन्ही खे मुंहिंजे हवाले करीं थो या न? दुश्मन खां भॼी अची उन मुंहिंजे दर ते पनाह वरिती आहे। इन करे उनजी ज़िंदगी बचाइण जे करे मूं इहो क़दम खयो। जेकॾहिं मां उनखे पनाह न ॾियां न त हिन वक़्तु ताईं तूं पंहिंजे भाउ जो लाश दफ़नाए चुको हुजे। तो उनजी ज़िंदगी बचाई, उन लाइ तुंहिंजी वॾी महिरबानी। मां तो मथां का बि भलाई न आहे कई। मां हिन क़ौम में इहे ज़ाती रतोछार रोकण लाइ इहो क़दम खयो आहे। हाणे मुंहिंजो भाउ मुंहिंजे हवाले कर त मां वञा। ॻाल्हियुनि ज़रिए ई तुंहिंजो भाउ तुंहिंजे हवाले थींदो। बाबा साईं,
ठारे वञी मंसूर खान वटि पनाह वरिती आहे। हाणे जेकॾहिं मंसूर खान रहसन खान ते थोरो करे थो त पोइ रहसन जो लाड़ बि मंसूर खान ॾे थींदो ऐं मंसूर खान वॾो ख़तरनाक थींदो बाबा साईं। मौलू शायदि तूं अञा मंसूर खान जी सोच मां वाक़ुफ़ न आहे। छा हू रहसन सां हथ मिलाए सघे थो? बाबा साईं, मंसूर खान हर ज़ालिम खे पंहिंजो दुश्मन सम्झंदो आहे। इहो ई सबबु आहे जो रहसन ऐं मंसूर कॾहिं हिकु नथा थी सघनि, छो त मंसूर खान ऐं रहसन जा ख़्याल कॾहिं बि पाण में न आहिनि मिलंदा। पोइ मंसूर खान मुराद वारनि जे वेझे अचण जी कोशिशि कंदो बाबा साईं, ॿियो मिड़े ख़ैरु आहे। उहे त शुरू खां ई हिक ॿिए जे वेझो आहिनि। मुराद मंसूर जी इज़त ज़रूरु कंदो आहे, पर उन जा ख़्याल मंसूर सां कॾहिं न आहिनि मिलंदा। मुराद तमामु सियाणे मन आहे, हुनखे ख़बर आहे त मंसूर खान जा ख़्याल तमामु ॾुखिया आहिनि। जे हुनजो साथ ॾिनो वियो त मुराद जो पूरो ख़ानदान ई खंभिजी वेंदो। मंसूर खान जा ख़्यालात एतिरा ख़तरनाक आहिनि त पोइ अञा ताईं आज़ादु छो थो घुमंदो हुजे? मंठार अञा मुराद हेठीं सतह ते कमु करे पियो, हेठीं ते जॾहिं परख कढी त हुन ॾींहुं खंभिजे थो। ईअं सम्झजा त ॼण ॼायो ई न हो। मंसूर खान तमामु ख़तरनाक गेम खेॾे पियो, हुनजो अंजाम ॾाढो भयानक थींदो। मंसूर खान, जॾहिं असां तुंहिंजो को ॾोह ई न आहे कयो त पोइ मुंहिंजे भाउ खे छॾण लाइ तूं शर्तनि जी दीवार छो पियो रखी? के बि शर्तूं न आहिनि राज़ा न, तूं पंहिंजे भाउ खे वठी वञी सघीं थो, पर मुराद जॾहिं बि ठीकु थी वापसि आयो ऐं उन मूंखां मुजरिम जी घुर कई त पोइ ॻाल्हियुनि लाइ तोखे पंहिंजे भाउ खे पेश करणो पवंदो। पंहिंजे भाउ खे मारण लाइ तोखे कॾहिं न ॾींदुसि, पर हा जॾहिं ॻाल्हियूं थियूं त ॻाल्हियुनि लाइ ज़रूरु ईंदुसि। मां तो जीअं ज़ालिम न आहियां जो कंहिं सिंध जाए मथां बंदूकूं हलायां, पर जेकॾहिं को अहिड़ो वक़्तु आयो न त पोइ तुंहिंजी औताक में घिड़ी तुंहिंजी अखियुनि जे साम्हूं तुंहिंजे भाउ जे सीने में गोलियूं हणंदुसि। पोइ जेकॾहिं तो में एतिरो दम ऐं ताक़त आहे न, तूं मंसूर खान खे रोके ॾेखारजांइ। हैदर। जी बाबा साईं। वञी ठारे खे वठी अचु। हाज़िर बाबा। मंसूर खान, मां ॿुधो आहे त क़ौम परस्ती जो कीड़ो तुंहिंजे दिमाग़ में रहिजी वियो आहे। आवाज़ त उन्हनि लाइ उथारिबो आहे जेकी तुंहिंजो साथ ॾियनि। हीअ त उहा क़ौम आहे जेका तोखे अकेलो छॾे घर हली वेंदी। जेकर तूं असांजे लाइ आवाज़ उथारीं ऐं असांजो साथ ॾीं त मां पंहिंजे ख़ानदान जो बच्चो बच्चो तुंहिंजे मथां क़ुर्बान करे छॾींदुसि। तुंहिंजे मथां का बि आच न अचणु ॾींदुसि। काश तूं पंहिंजे बच्चा पंहिंजी ज़ात लाइ न, जेकॾहिं हिन क़ौम लाइ कुआणी आहे न, त मां तोखे सलाम कयां, ॿिन्ही हथनि जो सलाम। तूं पंहिंजे दिलि जो ॿार हल्को करे छॾ। तूं मूंखे पंहिंजी सहेली सम्झी समूरा ॾींहं जा राज़ ॿुधाए छॾ। मां तोसां वाइदो थी कयां त मां तुंहिंजे राज़नि खे संभाले रखंदसि। अम्मा, मां मिठण सां शादी करणु नथी चाहियां। मूंखे ख़बर आहे जॾहिं सोट वारा बाबा ऐं अदा खां मुंहिंजो संग घुरंदा त बाबा वारा इनकार करे कोन सघंदा। अम्मा, जे तूं मिठण सां शादी कंदी त घर जो घर में रहंदी। जे तोखे फ़ोन बाह में किथे दायरनि में परणाए छॾियो त तुंहिंजी सॼी ज़िंदगी अज़ाब में गुज़रंदी। अम्मा, उहा मुंहिंजी क़िस्मत आहे। त पोइ छो थी चई त मां मिठण सां शादी कान कंदसि? छॾे ॾे पंहिंजी क़िस्मत ते। अम्मा, सची इहो आहे त मां कंहिंखे चाहियो आहे ऐं दिलि चवे थी त मां उन सां ई शादी कयां। काश जे मुंहिंजो क़िस्मत साथ ॾे। हिते औरत जी क़िस्मत मर्द लिखंदा आहे। इन जे करे त पंहिंजे राज़नि ऐं ख्वाबनि खे दिलि में दॿायो वेठी हुअसि। उहो केरु आहे जंहिंखे तूं चाहियो आहे? अम्मा, राज़नि जो ॿारु गरो हूंदो आहे जंहिंखे तूं खणी कान सघंदीअ। जेको दिलि में दफ़न आहे न, उनखे उते ई रहण दे। पर थी सघे थो त मां तुंहिंजी का मदद कयां। तूं मुंहिंजे लाइ कुझु बि नथी करे सघीं ऐं न वरी मां तोखे का मयार थी ॾियां।
इन जे करे मुंहिंजा सुर मूं ताईं रहण ॾे। सोप सीरियल दोलाप हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।